काप आड़ी काप जेको चवंदो आहे उहो कंदो आहे हली हली ओके न कजा जेको मां तव्हांखे चवां जीअं मां तव्हांखे चवां तीअं तव्हांखे करिणो पवंदो जेकर इनकार कयो न त मूंखे कसम पैदा करिणो जाते तव्हां मुंहिंजो मुंहल मुंहुं ॾिसंदव ऐं मां पंहिंजो पाण खे मारी छॾींदुसि तव्हांखे ख़बर आहे त अयूब आड़ी काप तव्हांखे ख़बर आहे जेको अयूब आड़ी काप आहे जेको चवंदो आहे उहो करे ॾेखारींदो आहे कयो बीजा कयो जेको मां तव्हांखे चवां थो तव्हां सभिनी खे हुकुम करिणो पवंदो न त मूंखे कसम पैदा करण वारे जो ही अयूब वारी काप पंहिंजो पाण खे गोली हणी छॾींदो तव्हांखे मुंहिंजो मुल मुंहुं नसीब थींदो तव्हांखे त ख़बर आहे न त अयूब वारी काप हमा अयूब वारी काप हिकिड़ो ॿीहर हा ॿीहर कयो किथां खां इहो मुंड को तव्हांखे जेको चवां उहो तव्हांखे करिणो पवंदो जेको मां तव्हांखे चवां थो तव्हांखे उहो करिणो पवंदो न त मूंखे कसम हा कयो जेको मां तव्हांखे चवां थो तव्हां सभिनी खे उहो कमु करिणो पवंदो न त मूंखे कसम पैदा करण वारे जो मां पंहिंजो पाण खे गोली हणी छॾींदुसि ऐं तव्हांखे हिन अयूब वारी काप जो मुल मुंहुं नसीब थींदो तव्हांखे त ख़बर आहे न अयूब वारी काप नालो आहे मुंहिंजो अयूब वारी काप अस्सलाम वालेकुम नाज़रीन कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो मज़े में आहियो ऐं हिन वक़्तु असांजी रिकॉर्डिंग हली रही आहे सोप सीरियल ॾाढनि जे ॾेह जी ऐं असां सां जेको आहे सो गॾु आहे पंहिंजो एस भट्टी साहब अयूब आड़ी काप महिरबानी सर अयूब आड़ी काप असां सां गॾु आहे अयूब आड़ी काप खां जा ॿ मिंट असां छेड़ाईंदासीं व्यूअर माण्हू तव्हांखे हिन ड्रामे में खोड़ सारो पसंदि कयो आहे तव्हांजो किरदारु ॾाढो भलो वियो आहे त माण्हुनि राति मूंखे पंहिंजो व्हाट्सअप मैसेजनि ते पंहिंजो चयो हुयो त पंहिंजो अयूब आड़ी काप सां सुबुह जो असांखे 5 मिंट 2 मिंट 3 मिंट मिलाइजो सो हाणे माण्हू तव्हांखे पंहिंजो ॾिसनि पिया तव्हां एस भट्टी साहिबु त हीउ जेको ड्रामो कयो पिया तव्हां हिन ड्रामे जे बारे में जो हीउ जो किरदारु आहे पंहिंजो अयूब जो उनजे लाइ तव्हां छा चओ सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सिक भरियो सलाम तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो एस भट्टी खे तव्हां कोन पसंदि कयो पर अयूब आड़ी काप खे पसंदि कयो मां शुक्रगुज़ार आहियां राइटर नूरज़ोन साहब जो ऐं उन खां पोइ साईं डायरेक्टर साहब जिन जो जिन इहो सभु सोचे करे हिकिड़े कैरेक्टर जे हिसाब सां हिकिड़े एक्टर खे उहो कैरेक्टर ॾिनो ऐं उहो ई कमाल हूंदो आहे राइटर साहब जो ऐं डायरेक्टर साहब जो कैरेक्टरनि खे असली एक्टरनि ताईं पहुचाए त मतिलबु आसानी थी पवंदी आहे जेकॾहिं को मिसकास्ट को एक्टर आहे कैरेक्टर हिकिड़ो आहे एक्टर ॿियो आहे त पोइ ज़ाहिर आहे उन में थोरो मज़ो न थींदो आहे जेकॾहिं कैरेक्टर बि सुठो हुजे ऐं उन जॻह ते एक्टर बि सुठो हुजे त पोइ ईअं लॻंदो आहे जीअं सोन मथां सुहाग सभिनी दोस्तनि तव्हांजी वॾी महिरबानी आहे हींअर असीं रिकॉर्डिंग में मौजूदु हा आहियूं हीअं हिकिड़ो सुवालु आख़िरी त माना हिन ड्रामे में तव्हां जेको कैरेक्टर कयो पिया हुन में ॿिया बि तव्हां सीनियर आर्टिस्ट गॾु आहिनि त कहिड़ो कैरेक्टर तव्हांखे हिन वक़्तु हिन ड्रामे में जेको आहे सो टफ टाइम पियो ॾिए अर्ज़िया त साईं मुंहिंजे असांजे हिन ड्रामे में सभु सीनियर आर्टिस्ट ऐं सभु सुठा आर्टिस्ट कमु कनि पिया नाले वारा आर्टिस्ट आहिनि ऐं थोरे ई वक़्त में मुंहिंजे ख़्याल में त को 10-15 क़िस्तूं मुश्किल सां हलियो हूंदो त मां वटि त ख़ैर पंहिंजो इहो टच मोबाइल कोन्हे पर दोस्त ॿुधाईंदा आहिनि त थोरे ई अरसे में जेको हिन ड्रामे जेको उथप कयो आहे त तमामु काफ़ी राइटर बि परेशान थी विया आहिनि डायरेक्टर बि परेशान थी विया आहिनि त यार हीउ पंहिंजो जल्दी थोरे वक़्त में हिन ड्रामे एॾो वॾो पंहिंजी कामयाबी मंज़िल माणी आहे ऐं पोइ काफ़ी वक़्त खां पोइ असांजे हिन चैनल ते धरती टीवी ते हीउ ड्रामो आयो आहे ऐं अॻु में मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ो ड्रामो पेश न थियो हूंदो पर मां सम्झां थो त सभिनी दोस्तनि असांजी आर्टिस्टनि जी डायरेक्टर साहिबनि जी राइटर साहिब जी अदाकारनि जी ख़ुशिनसीबी आहे जो काफ़ी वक़्त खां पोइ हीउ ड्रामो ऑन एयर थियो आहे ऐं ॾाढो सुठो ड्रामो आहे असांखे दोस्त फ़ोन करे ॿुधाईंदा आहिनि महिरबानी भट्टी साहिबु ऐं अर्ज़ु त मुंहिंजो पुट जो किरदारु कयो आहे साईं जंहिंजो नालो आहे कंडू साईं पंहिंजो हबीब पंवर साहिबु ॾाढो सुठो निभाए पियो ऐं बहितरीनु जेकॾहिं सुठो एक्टर अॻियां हूंदो त ज़ाहिर आहे त अॻियूं
एक्टर बि परफॉर्म कंदो जेके रागियूं आहे डल त तव्हांजो राति बि हिकिड़ो सीन हलियो पंहिंजो घर में जेको आहे सो निसार शाह जी फैमिली सां उन में कंडू बि तव्हांजो पुटु हुयो ऐं घर त अचेसि त मुंहिंजे पीउ सां छो विड़ियो आहे त हिकिड़ो ॾाढो उन में मैसेज हुयो। इहो सुबुह मूंखे साईं कैमरामैन आरिफ चने साहब ॿुधायो त यार हिकिड़ो राति ॾाढो सुठो सीन हलियो आहे त हुन वीचारे कासिम खे ॾाढो कुटुको चाढ़ियो आहे। ज़ाहिर आहे जेको ग़ैरतमंद पुटु हूंदो जेकॾहिं पीउ जी बेइज़ती ॾिसंदो त ज़ाहिर आहे हुनखे त कावड़ लॻंदी, इन करे सुठो थियो जो हुन पादर ॿ टे खाधा ऐं इहो थियणु खपंदो। हा जी नाज़रीन, हिन वक़्तु पंहिंजो ॿियो मशहूरु कैरेक्टर एस भट्टी साहब जेको कैरेक्टर करे रहियो आहे अयूब आड़ीकाप जो, उन जो जेको पुट जो हिते किरदारु करे रहियो आहे कंडूअ जो, त उहो तमामु सीनियर मोस्ट सीनियर आर्टिस्ट आहे ऐं तव्हांजी पसंदि जो आर्टिस्ट आहे। उन खोड़ सारो पंहिंजो सिंधी मीडिया में पंहिंजो कमु कयो आहे, उन पंहिंजो नालो कमायो आहे, पंहिंजी इज़त कमाई आहे ऐं बहितरीनु शख़्सियत आहे, असांजो महबूबा प्यारो दोस्त आहे। त उन सां बि हिकिड़ो मिंट असां तव्हांखे मिलाईंदासीं। त कमु हले पियो, रिकॉर्डिंग हींअर बंदि करे तव्हां सां असां मुखातिबु आहियूं त पंहिंजो वरी सॼो ॾींहुं कमु हलंदो त हिकिड़ो मिंट असां उन खां पुछंदासीं हिन ड्रामे जे हवाले सां। त हबीब असां सां बीठो आहे। हबीब, पंहिंजो तव्हां हिन ड्रामे में किरदारु कयो पिया, पंहिंजो ॾाढनि जे ॾे में जेको कंडूअ जो किरदारु कयो पिया, त तव्हां सां गॾु खोड़ सारा सीनियर आर्टिस्ट आहिनि, तव्हांजो माशाल्लाह हिकिड़ो कमु आहे, त हिन ड्रामे जे हवाले सां तव्हां पंहिंजे किरदार जे हवाले सां छा चवंदो? साईं, पहिरीं ॻाल्हि त घणे टाइम खां पोइ यको कॉमेडी में असां हलिया आहियूं, घणे वक़्त खां पोइ असां सीरियस ड्रामे में आया आहियूं। यको दोस्तनि जो बि तक़रीबन पुछा हुई त बाबा यको कॉमेडी छो तव्हां सीरियस ड्रामा छॾे ॾिना आहिनि। अलाह जी महिरबानी, वरी साईं नूर ज़ोन जो कलम, साईं शीराज शाह जहिड़ो डायरेक्टर असांखे मिलियो। अॻु में तव्हां सां बि कमु न कयो आहे, अलाह जी महिरबानी 30 क़िस्तूं जेके कयूं आहिनि, वरी जेको ड्रामो हलियो आहे उनजी व्यूअरशिप हिन महिल तक़रीबन ज़ाहिर थी आहे त ड्रामो फस्ट क्लास हलियो आहे। अलाह जी महिरबानी, अॻिते बि इंशाल्लाह कामयाबु थींदो। असां सभिनी जी कामयाबी आहे, तव्हांजी बि कामयाबी आहे। तक़रीबन आर्टिस्ट बि सभु सीनियर आहिनि ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त पंहिंजो एस भट्टी जो कैरेक्टर असांजो पीउ जो कैरेक्टर आहे। तमामु सुठो ड्रामो हले पियो थो, जेका रिज़ल्ट हले पई थी, अलाह कंदो अॻिते बि इंशाल्लाह ड्रामो कामयाबु ईंदो इंशाल्लाह। माना एॾी छो तव्हां हिन ड्रामे में एॾी माना कैरेक्टर में कंडूए कैरेक्टर एॾी छो ज़िद कई आहे? तव्हांजो सौट आहे उहो चए थो त राणी मूंखे मिले, वॾेरो मूंखे चए थो, या बिलावल जो कैरेक्टर करे पियो, सभु राणीअ ते भला छाजे करे? तव्हांजो बि हींअर चकर हले पियो त राणी सां पंहिंजो मां शादी कयां थी, छा मसइलो आहे? आहे त इहो स्क्रिप्ट जे हवाले सां सभु हलूं पिया था, जीअं स्क्रिप्ट चवंदो ईअं ई कंदासीं। माण्हू पुछनि पिया त राणी मिलंदी कंहिंखे? बसि इहा वरी अलाह खे ख़बर आहे, ॿियो राइटर खे ख़बर आहे, ॿियो डायरेक्टर खे, जंहिंजो नसीब हूंदी उनखे ई मिलंदी इंशाल्लाह। न न माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो कैरेक्टर बि आहे ऐं असां पंहिंजो रोज़ु ॾिसूं पिया फेसबुक ते, यूट्यूब ते, ऐं जेको हिन ड्रामे जी पंहिंजो मिलनि पिया ॾिसण जा माण्हू व्यूज़ ॾियनि पिया, त माशाल्लाह ॾाढो सुठो बि आहे। सभिनी ॾिसणनि जी मुहबतूं आहिनि इंशाल्लाह। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन ड्रामे में असांजा जेके ही छोकिरा कमु कनि पिया, ENG जा हेॾो हे बीठा आहिनि, सभु छोकिरा हिते बीठा आहिनि, ऐं ॿियो कैमरामैन आहे असांजो आरिफ चनो साहब, तो उन बि खोड़ सारी महिनत कई आहे पंहिंजो हिन ड्रामे में। ऐं पुराणो असांजो कैमरामैन आहे, उन मूंसां 5-6 सोप सीरियल कया आहिनि, पर 15-20 साल थिया आहिनि असांखे कमु कंदे आरिफ चना। ऐं असांखे बि ज़ीशान जो खियो बि ही ड्रामो एडिट करे पियो, त ज़ीशान बि ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे, या नूर ज़हूर। हा, सो टीम ॾाढी सुठी आहे असांजी। इंशाल्लाह तव्हांखे हीउ ड्रामो जीअं जीअं हलंदो वेंदो, जीअं जीअं हलंदो हूंदो, त जीअं बि तव्हांजूं शिकायतूं आहिनि, उहे शिकायतूं माना फलाणो किरदारु हुजे फलाणो, उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते सभिनी किरदारनि खे कहाणीअ जे हिसाब सां मौक़ो मिलंदो इंशाल्लाह। वॾी महिरबानी, वरी मिलंदासीं पाण। असांखे हींअर पंहिंजी रिकॉर्डिंग हले पई, त महिरबानी लख कुर्ब।